ठेकेदार हुयो उहो अञा ताईं गिरफ़्तार न थियो आहे। उनखे कंहिंजी सपोर्ट हासिल आहे? असां हुते वियासीं त एमएलए रोशन जूणे जो उन सपोर्ट पियो थो करे। ज़ाहिर आहे उहो पीपल्स पार्टी जो तालके शहदादपुर जो ज़िम्मेवार उहिदेदार बि आहे ऐं इंतिहाई अफ़सोस सां मूं पीपल्स पार्टी वारे दोस्तनि खे अॻु में बि असां वियासीं त अवां हुनजो घटि में घटि उहिदो त मुअतल कयो, कातिल आहियो जंहिंजो इल्ज़ाम आहे हेॾियूं जानियूं थियूं आहिनि ऐं इहे इन ॻोठ जा वोटर बि उन्हनि जा ई आहिनि त जूड़ेजे साहिब जी या जंहिंजी बि उन्हनि ते सपोर्ट आहे सो असां पंहिंजे हक़ जे लाइ इंशाल्लाह रोडनि ते आया आहियूं। अॼु सॼी सिंध में हर प्रेस क्लब ते इहे एहतजाज था हलनि पिया। उन खां पोइ वरी असां हिकिड़ी पंहिंजी प्लानिंग कंदासीं। SP साहिब जी कल्ह जेका प्रेस हुन मीडिया हिकिड़ी कई आहे उन चयो आहे त 9 मां 7 मां नॉमिनेट गिरफ़्तार कया आहिनि। पर मेन जेको ज़ाहिद उमराणी आहे जंहिं सॼो ई कयो आहे ज़मीन जी लालच में बेगुनाह जो रत वहायो आहे उनखे गिरफ़्तार कयो। अॻिते लाइ छा इंशाअल्लाह ताला अॼु सॼी सिंध में एहतजाज आहे। उन खां पोइ पंहिंजी सुप्रीम कोर्ट जो मां जल्दी इजलास पियो घुरायां। उन दोस्त सां सलाह मशवरो करे असां पंहिंजो आख़िरी हद ताईं असां वेंदासीं ऐं असां पंहिंजे मज़लूम माण्हुनि खे छा वठी ॾींदासीं।